अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मुंहिंजे ठीकु हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं ज़ार ज़िंदगी ड्रामे जे बाबति में। जीअं त दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी ड्रामो आख़िरकार छो न पियो हले ऐं छो न पियो सन टीवी चैनल ते हलायो वञे। अॼु मां ज़ार ज़िंदगी ड्रामे जे ॾिसंदड़ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। इन खां पहिरियां असांजी गुज़ारिश आहे त अञा ताईं बि असांजे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कंदा चैनल खे ऐं घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं त अहिड़ा ई वीडियो तव्हां तक पहुची सघनि। ऐं असांजे वीडियो खे पूरो लाज़मी ॾिसंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। मुंहिंजो कल्ह मजू सतार लाड सां राब्तो थियो हुयो व्हाट्सएप ते, त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन व्हाट्सएप ते मूंखे वॉइस ते इहो जवाबु ॾिनो आहे त ज़ार ज़िंदगी ड्रामो जल्द खां जल्द हलायो वेंदो। बारिश उन जे करे असांजा अदाकार अदाकारियूं न पियूं अची सघनि रस्तनि जे करे। उन जे करे ज़ार ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग रुकिजी वई हुई। हाणे अनकरीब रिकॉर्डिंग शुरू आहे तेज़ी सां। सो दोस्तों हाणे 2-3 ॾींहंनि में ज़ार ज़िंदगी ड्रामो अचण वारो आहे। वधीक तव्हांखे मजू सतार लाड जो वीडियो तव्हांखे ॾेखारण वारो आहे हिन वीडियो में। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि हो ख़ैरात वैसे या उम्मीदात ख़ुशि हूंदव सर। इहो जेके हाल ॾींदो ज़ार ज़िंदगी जूं नयूं क़िस्ता न थियूं अचनि, अलाए छा कहिड़ी वजह खां इहो हाल मिली ज़रूर ॾिनो वॉइस ॿुधी करे। ॿियो ख़ैरात सर तबियत सही? वालेकुम सलाम। अदा उनजी रिकॉर्डिंग हले थी, मगर बरसात जे करे रिकॉर्डिंग बंदि हुयूं। सॼी न बरसात जे करे रस्ता बंदि हुया न, अदाकार न पिया अची वञी सघनि। हाणे रिकॉर्डिंग हले थी, 10-15 ॾींहंनि खां पोइ हलंदो। उम्मीद कयां थो त हीउ वीडियो तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि ज़रूरु आयो हूंदो। जेकॾहिं अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। महिरबानी दोस्तों वीडियो फुल ॾिसण जे लाइ।